जो ॾिसो न ओरिएंटलिस्ट खे जेको आहे जीअं शिक्षित थोरो आहे इंडिया में, उहो ओरिएंटलिस्ट हिस्ट्री साम्हूं आहे त तॾहिं त यूरोप वारनि जूं अखियूं खुलियूं न। सिंध जी ओरिएंटलिज्म किथां अचे? सिंध जी ओरिएंटलिस्ट हिस्ट्री केरु लिखे? सिंध खे इन्हनि खे यूरोप वारनि खे केरु ॿुधाए त तव्हां कैम्ब्रिज में लिखी करे सिंध खे तबाह कयो, सिंध खे गुम करे छॾियो? तव्हांजो कॉलोनियल पीरियड में जेको मां तव्हांखे सवेर चयो पिए त सिंध सां हुननि जी ख़ासि महिरबानी सिंधियुनि सां, छो त सिंधी हुननि सां जंग में शामिल न फर्स्ट वर्ल्ड वार में थिया न सेकेंड वर्ल्ड वार में थिया, ख़ामोश थी पंहिंजी मच्छी पकड़े उहो पालींदा। न पोइ हिते का यूनिवर्सिटी पहिरीं अंग्रेज़नि जे दौर में तव्हांखे हिकु बि न मिली, तव्हांजे हिन दौर में स्कूल तव्हांखे कुझु मिलिया। सिंध जी बजट जी मां एनालाइज़ कई आहे, जेतिरी सिंध ॾिए पई हुनजे अगेंस्ट टको बि ख़र्च न कनि पिया। सखर बेराज जेको चवनि था न, सखर बेराज जी मूं हाणे इकोनॉमी पढ़ी, वेंदे वेंदे बि चई आहे एतिरो कर्ज़ अथव असांखे वापसि कयो। सिंध जूं ज़मीनूं हुन में विकिणी करे पंजाबियुनि खे ॾेई करे उहो सखर बेराज जी जेको ख़र्च कयो आहे 40 लख उन वक़्त जो, उहो रिटर्न करे खणी आहे। ख़ैरपुर रियासतुनि में पैसो कॉलोनियल हुनजो माइंड सेट हो न, असां त अंबो चूं हणंदा त असांखे सखर बैराज ठाहे विया ऐं साईं सखर वारी पुल ठाहे ॾेई विया। छा उन खां पोइ पुलियूं पर हितां जी इंजीनियर्स ठाहियूं न, उन खां पोइ 10 यूनिवर्सिटियूं ॿियूं बि ठहियूं न खणी। करप्शन जे करे उन्हनि जा छॾियल भोतारकी निज़ाम आहे न जेको यूरोप इन कॉलोनियल पीरियड जो, उहो न हुजे त छा सिंध न तरक़ी करे आहे? या ॿियनि मुल्कनि में जिते कॉलोनियल पीरियड, मुंहिंजी असेसमेंट आहे त जिते कॉलोनियल पीरियड न रहिया आहिनि उते दुनिया जल्दी तरक़ी कई आहे। जिते इहे रहिया आहिनि उते मुल्क थर्ड वर्ल्ड उहो ई रही आहे। मिसाल हाणे तव्हां ॿुधायो, चीन कॉलोनी न रही आहे त चीन तरक़ी करे वई न सर। सऊदी या कॉलोनी कोरिया आहे या जापान ख़ैर पाण तुर्की आहे तव्हांजो, इहे कहिड़ा पीरियड रहिया आहिनि? मिस्र इवन आहे तव्हांजो, ईरान खे बि चई सघो था, छो त हुननि पाण ई भले हाणे हुनजी मॉडर्न शिकिल ते ॻाल्हाए सघिजे थो, पर एटलीस्ट इंडिपेंडेंट त आहिनि न। मज़हबी पासा पंहिंजा कुझु इंफ्रास्ट्रक्चर ॾिसो हुनजो ज़बरदस्त आहे, माण्हू जे लिविंग स्टैंडर्ड हुनजो उहे त ॿियूं शयूं आहिनि न, मज़हबी या हुकूमती जेके तरीक़ेकार आहिनि उहे अलॻि, पर तरक़ी त कई आहे न सर। ईअं ॼण असां तरक़ी इहो बसि अंग्रेज़ आया त बसि बीजी वञे ॻाल्हि, असां हुजूं त बसि दुनिया एवॉल्व थी। असां मसइलो जेको आहे न, जेको सभिनी खां अहम जेको मसइलो आहे तारीख़ जे मामले में, जेको मां असांजे जेके दानिशर साहिब आहिनि, मां हुनखे गुज़ारिश कंदो आहियां त तव्हां शयुनि खे, मिसाल तव्हां टालपुर ऐं कलोड़ा दौर खे अंग्रेज़ दौर में वेही गारियूं था ॾियो, ईअं न कयो। तव्हां अंग्रेज़ दौर खे अंग्रेज़ दौर जी तारीख़ सां भेटियो। टालपुर दौर कलोड़ा दौर में यूरोप खे त ॾिसो, उहो वधीक तबाहकुन ख़ौफ़नाक शिकिल में आहे। तव्हां चओ था साईं पोइ टालपुर बि वॾे रहा, उहो बि अरे बाबा उन दौर जी वॾी ॻाल्हि इहा त उन वक़्तु कहिड़ा बि हुया, पर ईअं का लुट मार न ई त ॿियनि मुल्कनि में वञी उन्हनि पैसा लुटिया ऐं मोकिलिया। जीअं यूरोप सॼो पाण ताबे हुआ न, असां त सदाईं हमलावरनि जी हिकिड़ी तव्हां टाइम लाइन ठाहींदव, तव्हांजे 300-400 जेके आहिनि न साल, 500 साल हार्डली तव्हांजे 5000 सालनि में मोहनजोदड़ो खां पोइ वारा 6000 सालनि में, जंहिंमें तव्हां हिकु अलॻि सल्तनत आयो, अलॻि मुल्क आयो, अलॻि तव्हांजो झंडो आहे, अलॻि तव्हांजी करेंसी आहे। तव्हांखे हिकिड़ी सॉरी तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कढी आहे, झंडे वारी ॻाल्हि, मूंखे कॾहिं को झंडो नज़र न आयो आहे सिंध जो। तव्हांखे कुझु स्ट्रक्चर मिलियो आहे? यस, हिन जे दौर में आहे न सर, इहो पंहिंजो हिन जे में राय दौर में बि आहे ऐं बरमन दौर में आहे। आख़िरी दौर में जेको मिले थो गुलाम शाह कलोड़े जे दौर में मिले थो। अच्छा, त उनजो को किताब में स्केच आहे त कहिड़े क़िस्म जो झंडो यूज़ कंदा? तालपुरनि जो आहे, तालपुरनि जो रहियो आहे, तालपुरनि जो रहियो आहे, जंहिंमें उहो हरण आहे, डेज़र्ट आहे, सिंह आहिनि, उहो मिलियो आहे। यस, रहियो आहे। त माना झंडो रहियो आहे, सिकनि में ई उहे झंडे जा शेप रहिया आहिनि न मुख़्तलिफ़। ठीकु आहे, हा न, उहे रहिया आहिनि, कलर आहिनि उहे त ॾिसो, हर हुनजा समन जो पंहिंजो रहियो आहे, समन जो रहियो आहे ऑलमोस्ट। उहो चवंदा आहिनि हुनमें साओ रंग जो टच हुयो, या छो त उहो घणो इस्लामाइज़ेशन ते उहो लाड़ो हुनजो हुयो, जेको मैदवी तहरीकूं आई उन वक़्त में घणियूं थियूं, त उहा हाणे ॾिसो अरबनि जी तारीख़ जो हिकिड़ो मां तव्हांखे नंढो मिसाल ॾियां, फारसी वारी तारीख़ुनि जो, तारीख़ मासूमी किताब आहे जी, लिखे थो जनाब त अरगूननि जेको आहे सिंध ते हमलो कयो ऐं जेको आहे दुले दरिया ख़ान सां जेको आहे जंग थी फलाणे जाइ ते, उनमें जेके सिंध ॾांहुं विढ़नि पिया माण्हू, हेतिरा काफ़र मारिजी विया ऐं अरगून जेके हमलावर हुया उहे शहीद थिया। शहीद थी विया। अड़े हे बि मुस्लमान हुआ, मार पियो ख़ुदा जी, पंहिंजे वतन जो दिफ़ा करनि पिया, हमलो तव्हां करे आयो, हे काफ़र थी विया, लफ़्ज़ लिखियल आहे काफ़रनि। वाह, ही जेको असांजी तारीख़ में मौजूदु आहे।
ऐं असांखे पढ़ाईंदा या आहिनि वरी इहे असांखे त हा, फ्रीगिरी जेके किताब 4-5 असां ॾिठा आहिनि या ॿुधा आहिनि उहो मिसाल में तारीख़ हिकिड़ो मासूमी ज़रूरु ईंदो आहे हुन में। हाणे मिसाल हाणे कुझु किताबनि में हाणे रेफरेंस शुरू थियो बेगलारी नामे खां त सिंध ऐं हिंद जेको आहे चई नूह ऐं हज़रत नूह जे जेको आहे ॿिनि पुटनि जा नाला तव्हां अॼु साइंस खोलियो हिकिड़े पुट जो बि न सिंध नालो न हुनजे वेझो ॿियो त हुन जूं जेके बादशाह तूं उहे डिटरमिन थियल आहिनि को मिस्र में हो को काथे हुयो को जेको आहे तुर्की जे मथे पासनि ते हुनजी बादशाह तूं ख़तमु थी वीचारा वीचारा खपी विया असां वरी हिंद सिंध चई नूह जे ॿिनि पुटनि जे नाले पुट ही हाइपोथेसिस कायम थियल आहिनि ये अरबी तारीख़ुनि में उहो कीअं थियो बेगलारी नामे वारे जवान लिखियो आहे त मां मदीने में वियुमि मदीने में मूंखे ख़्वाबु आयो त हे जेको मुल्क जो नालो त इहो अथई ठीकु आहे साईं आहे त इहो तमामु वॾो मौज़ू पर वरी तव्हांखे तकलीफ़ ॾींदासीं हिन ते अञा वधीक ॻाल्हाइबो छो त हिन ते तमामु घणो घटि थियो आहे ऐं वाक़ई जीअं चवंदा आहिनि न अखियूं खोलण जहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधायूं सिंध जी हिस्ट्री जे बारे में सो हिन ते तमामु घणी बदकिस्मती असांजी आहे त असांजा अदारा एॾो कमु कनि कोन था। विच में ॻाल्हि करियां अज़ीज़ किंगराणी आहे यार अमेज़िंग कमु करे थो रुले थो पथरनि में पहाड़ में पुराणी ॿोली जा नक्श कढे थो वीचारे वटि पैसो कोन्हे न जेतिरो अथसि ख़र्च पंहिंजो करे थो किताब बि पंहिंजे पैसनि में छपाइणा था पवनि हुनखे कमाल कमु करे थो ॾाढो मुतासिर ख़ैर हलो सर न बसि ख़तमु था कयूं हिते वरी तव्हांखे जी जी तकलीफ़ ॾींदासीं कुझु अरसे खां पोइ त वरी